वगड़ मां सफदर हुसैन सुमर जी रिपोर्ट मुताबिक़ वगड़ शहर में निजी बैंक लिमिटेड जे ब्रांच में लॻल ATM मशीन गुज़िरियल काफ़ी ॾींहनि खां ख़राब हुजण सबबि शहरी वापारी ऐं मुलाज़िम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरीन रिटायर्ड फ़ौजी एहलकार गुलज़ार अहमद चांडियो, वापारी शाहिद तुनियो, मुनीर अहमद, एहसान अली निजी बैंक अॻियां एहतिजाज कंदे चयो त ATM मशीन बार बार ख़राब थियण करे खेनि पंहिंजे रोज़ाने माली ज़रूरतुनि खे पूरो करण में ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। केतिरनि ई शहरियुनि जो चवणु आहे त हू बार बार बैंक जा चकर लॻाइण ते मजबूर आहिनि, पर मसइलो हल नथो कयो वञे। वापारियुनि जो चवणु आहे त ATM सर्विस न हुजण सबबि कारोबार ते बि नाकारी असरु पइजी रहियो आहे। शहरी लाॻापियल इख़्तियारनि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त ATM मशीन खे फौरी तौर ते ठीकु करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे, जीअं संदन परेशानी ख़तमु थी सघे। ॿिए तरफ़ बैंक इंतिज़ामिया सां राब्तो करण जी कोशिशि कई वई, पर को बि वाज़ह राब्तो न थी सघियो।